सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इंसान के जीवन में जेतरा भी खुशन भरिया मौका ईंदा है उनमें विवाह या शादी जो मौको सब खां वधीक खुशियूं खणी करे ईंदो आहे। छाकाणि इहो प्यार प्रेम मान मर्यादा इखलाक किरदार समझ ऐं इंसानियत जो मौको हूंदो आहे। छाकाणि त विवाह ई हिकु अहिड़ो संस्कार आहे जंहिंमें सब संस्कार भरियल आहे, जंहिंमें सब मान मर्यादाऊं इखलाक किरदार भरियल आहे। इहो ई रिश्तो हकीकत में असांखे सब कुछ समझाईंदो आहे। जेकॾहिं विवाह आहे त पोइ घर बि आहे ऐं घर आहे त पोइ सब रिश्ता नाता आहिनि ऐं रिश्ता नाता आहिनि त पोइ सब मान मर्यादाऊं आहिनि। जेकॾहिं विवाह न हुजे त पोइ सब कुछ खत्म थी वेंदा, पूरी इंसानियत खत्म थी वेंदी आहे। विवाह खां बाद ही असांजा सब रिश्ता हलंदा आहिनि। त कहिड़ा कहिड़ा असांजा सभिनी सां रिश्ता आहे। कंहिंसां घरवारी जो, कंहिंसां पत्नी जो, कंहिंसां पति जो, कंहिंसां पीउ जो, कंहिंसां माउ जो, कंहिंसां निणान जो, कंहिंसां भाॼाई जो, कंहिंसां पीउ जो, कंहिंसां पुट जो, कंहिंसां भाउ जो, कंहिंसां सौट जो, कंहिंसां भेण जो, कंहिंसां भेणीअ जो। जेतिरा भी रिश्ता आहिनि उहे सब विवाह जे करे ई हूंदा। ऐं उनखां बाद असांजी नज़र ऐं नियत ते उनजो असर पवंदो आहे त कंहिंसां कहिड़े नमूने हलणो आहे, कंहिंसां कहिड़ो तरीक़ो अपनाइणो आहे, कंहिंसां कहिड़ी सोच रखणी आहे, कंहिंसां कहिड़ी मान मर्यादा रहंदी, वॾनि जो कहिड़ो क़द्र हूंदो, पाण जहिड़नि जो कहिड़ो प्यार हूंदो, नंढनि जा कहिड़ा संस्कार हूंदा, सो सब कुछ असांजो इन रिश्ते सां हूंदो आहे। जे विवाह आहे त पोइ घर आहे, घर आहे त सब रिश्ता आहिनि, सब रिश्ता आहिनि त पोइ नंढ वॾाई जूं सब मान मर्यादाऊं इखलाक किरदार सब कुछ आहे। पोइ पूरी इंसानियत में भरियल आहे। तंहिंजे करे इहो हिकिड़ो अहिड़ो रिश्तो आहे जेको अटूट रिश्तो आहे, जंहिंजी जॻह न को वठी सघंदो ऐं न को छॾे सघंदो आहे। इहो बिल्कुलु अटूट रिश्तो आहे। इन करे इन रिश्ते के हमेशा मजबूती सां निभाइबो आहे। तंहिंजे करे सब रिश्ता कॾहिं कॾहिं वक्त हालात माहौल ज़रूरत जे बुनियाद ते कुछ हेॾे होॾे थींदा आहिनि,
पर घोट ऐं कुंवार जो रिश्तो कॾहिं बि हेॾो न थींदो। वक़्त ऐं ज़रूरत, माहौल ऐं हालात जे करे जन ॼणो उन्हनि खां बि कॾहिं जुदा थिबो आहे। माउ पीउ खां बि अलॻिगी थींदी आहे, ॿियो घर थींदो आहे। ऐं जेके ॼणियासीं यानी औलाद, उन्हनि खां बि दूरी थींदी आहे। पर घोट ऐं कुंवार कॾहिं बि अलहदा न थींदा आहिनि। छाकाणि त इन में अलहदगी थी तो सभु कुझु अलहदा थी वेंदो, बसि पोइ कुझु बि न बचंदो। इन करे असां वटि कोई जुदाई जो तस्वुर ई कोन्हे। टुटण जो कोई नालो असां वटि आहे ई न। असां ॾिसंदासीं शादी जे बंधन जे लाइ त विवाह जो नालो आहे, पर हिंदी या संस्कृत असांजे धर्म में डाइवोर्स जो कोई लफ़्ज़ आहे ई न। शादी करे विवाह चई सघूं था, पर हिंदी या संस्कृत में कोई डाइवोर्स जो लफ़्ज़ डिक्शनरी में ही कोन्हे। जेकॾहिं डाइवोर्स हुजे हा त डिक्शनरी में लफ़्ज़ हुजे हा, कोई लफ़्ज़ आहे ई न। छाकाणि त इहे रिश्ते ते बैन विधी वई, इहो कॾहिं ख़तमु थींदो ई न। जेकॾहिं इहो रिश्तो ख़तमु थियो, सभु मान मर्यादाऊं ख़तमु थी वेंदियूं, सभु सोच वीचार ख़तमु थी वेंदा। तंहिंजे करे इहो प्यार, प्रेम, पौतरताई, इख़लाक, किरदार, समझ, बुद्धि, अकुल, ॾाप जो रिश्तो हूंदो आहे। तंहिंजे करे अहिड़े रिश्ते खे सदाई प्यार ऐं मोहबत सां संभालणो